अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं आपका सिकंदर सिद्धार्थ और ये मेरा दोस्त है। जी तो दोस्तों खुशखबरी या तो सिंध वासियुनि जे लाइ सिंधी गीतनि जो जेको शहनशाह शमन अली मीराली साहब उन जो एल्बम नंबर 10 तमामु जल्दी अचण वारो आहे ऐं सभिनी दोस्तनि खे हीअ एल्बम तमामु बेस्ट एल्बम लॻंदो। हिन एल्बम में तमामु बेस्ट सुठा गाना रखिया विया आहिनि ऐं हिन एल्बम में शमन अली मीराली साहब जा तमामु बहितरीनु शाइर पुराणा रखिया विया आहिनि। हीअ एल्बम जेको सिंध वासियुनि खे पसंदि ईंदो, इंशाअल्लाह हीअ एल्बम तमामु दिलनि वटि राज कंदो। हीअ एल्बम 2024 जो न्यू एल्बम आहे, बसि थोरो इंतज़ारु कयो। तमामु जल्दी न्यू एल्बम अचण वारो आहे शमन अली मीराली जो। ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि ताईं शेयर बि कंदा। जीअं त काफ़ी हिन में शाइर मौजूदु आहिनि, नवां बि शाइर आहिनि ऐं पुराणा बि शाइर आहिनि। हलो त उहे जीअं त दोस्तों शमन अली मीराली साहब जा तमामु बहितरीनु शाइर कहिड़ा कहिड़ा आहिनि। इनाम मीराली आहे, बशीर पंवर आहे, ज़ुल्फ़कार मंगी आहे ऐं काफ़ी जेके शाइर आहिनि उहे हिन एल्बम में मौजूदु आहिनि। ऐं हीअ एल्बम जेको रिलीज़ थींदो मीराली साहब जो 2024 जो नए साल में, नओं साल बींदो जीअं ई बसि ओड़ी महिल मीराली साहब जो तमामु जल्दी रिलीज़ न्यू सॉन्ग कयो वेंदो। दिसंबर में हीअ एल्बम रिलीज़ थींदो मीराली साहब जो। ऐं हीअ एल्बम जेको आहे तमामु बेस्ट एल्बम आहे मीराली साहब जो। हिन एल्बम में तमामु बेस्ट गाना रखिया विया आहिनि ऐं हिन जी सिलेक्शन खई आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब ऐं वहीद अकड़ो साहब। ऐं हिन एल्बम जी कंपनी आहे SM प्रोडक्शन, जेका रियाज़ अली मीराली साहब जी पंहिंजो यूट्यूब चैनल आहे ज़ाती। उन ते नवां गाना तव्हांखे मिली वेंदा मीराली साहब जा। जेके बि नवां गाना हूंदा तमामु बेस्ट सुठा एल्बम ईंदा। ऐं हीअ एल्बम जेको आहे तमामु बहितरीनु एल्बम आहे। त मुंहिंजे यूट्यूब चैनल